नाज़रीन असां सां गॾु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी जारकी जो नामज़द उम्मीदवार वाइस चेयरमैन ते सदाम हरीसन साहब। इलेक्शन के हवाले से छा तैयारी आहे ऐं छा यूसी में सूरत हाल आहे? दादा यूसी जारकी जी जेका आवाम है उन्हें पाण मुरादो 24 जुलाई खां पहिरीं पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। असां सभु कामयाबु आहियूं। हाणे जेको बैलेट पेपर ते निशान ते ठपो हणणो आहे उन जी रस्म आहे उहा ई अदा करणी आहे। बाक़ी असां पुरुमीद आहियूं ऐं इंशाअल्लाह असीं खटियो वेठा आहियूं। जॾहिं त तव्हांजा जेके आहिनि मुखालिफ़ उहो ॾाढा पुरुमीद नज़र अचनि था ऐं हू चवनि था असीं बि विन कयो वेठा आहियूं, असां वटि राजूणियूं जेके बिरादरियूं आहिनि हू बि असां सां गॾु आहिनि, त तव्हां सां केतिरा राज गॾु आहिनि, तव्हां सां केतिरा जेके आहिनि बिरादरियूं गॾु आहिनि? दादा मुखालिफ़ जेके आहिनि उहे असांजे प्रोग्राम जी कापी ॾियनि था। असां को प्रोग्राम कयूं था सेम ओड़े प्रोग्राम करण जी कोशिशि कनि था। किराए जा माण्हू खणी अचनि था, तेल भराए ॾियनि था, सभु फैसिलिटी ॾींदा, पोइ बि असांजे प्रोग्रामनि में जेको पंहिंजी दिली तौरु माण्हू अचे थो शिरकत करे थो ओतिरा हू माण्हू नथा गॾु करे सघनि। ऐं रही ॻाल्हि बिरादरियुनि जी त यूसी जारकी जा मोतबर ऐं इज़तदार माण्हू ऐं जेके बिरादरियूं आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। तव्हां मुसलसल असांजे प्रोग्रामनि में वर्कनि में हलियो था, तमामु ॾिसो पिया तव्हां माण्हुनि जो जोश ॾिठो हूंदो, माण्हुनि जा नारा ॾिठा हूंदा, झुमरियूं ॾिठियूं हूंदियूं। इहे शयूं कराइण लाइ हुननि खे पैसो ख़र्चु करणो पवे थो। असां वटि इहे शयूं जेके आहिनि उहे बेनज़ीर साहिबा जी मोहबत में माण्हू पाण कनि था, बिलावल साहिब जी मोहबत में माण्हू पाण कनि था। ताज़ो तव्हांजा जेके मेगा इवेंट थियो आहे आफ़ताब बचाणी जे हवाले सां तमामु वॾो प्रोग्राम हो जेको मीडिया ते बि नज़र आयो, उनखां पोइ सोलंगियुनि वारो प्रोग्राम हो या कोड़े दाऊदावणी वारो प्रोग्राम हो, त तव्हां केतिरा माण्हुनि मां पुरुमीद आहियो? हुननि जो को बि अहिड़े क़िस्म जो मेगा इवेंट नज़र कोन आयो आहे, इन जा छा कारण आहिनि? दादा असांजो पहिरियों प्रोग्राम जेको ईद जे ॿिए ॾींहुं हुन में तमामु कवरेज उहो प्रोग्राम असां राति जो 12 वॻे खां पोइ माण्हुनि खे दावतूं ॾिनियूं आहिनि। ॾींहं जो 12 वॻे दावतूं ॾिनियूं आहिनि। उहो तव्हां प्रोग्राम ॾिठो हूंदो, उन में माण्हुनि जो जोश ख़रोश ॾिठो हूंदो। उन खां पोइ जेको ॿियो प्रोग्राम थियो हिकिड़े ग़रीब मज़दूर माण्हू कवड़े दावदाण में प्रोग्राम रखियो हूंदो, उते बि तव्हां मौजूदु हुआ, उते बि माण्हुनि जो जोश ख़रोश ॾिठो हूंदो। गुज़िरियल राति जेको सोलंगियुनि में प्रोग्राम थियो उहो बि ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हो ऐं धणी जी पंहिंजी वॾी महिनत हुई, एतिरी ख़राबु मौसम जे बावजूदि एॾो ज़बरदस्त प्रोग्राम कराइण ऐं इहे पीपल्स पार्टी जा जियाला वर्कर ई कराए सघनि था। बाक़ी जेके असांजा मुखालिफ़ आहिनि उहे पाण पंहिंजे माइटनि खां प्रोग्राम कनि था, हिकिड़े सौट खां कराए थो वरी हिकिड़े मासाद खां कराए थो, उते उहो पंहिंजूं अजरकूं पाण ख़र्चु करे उते पुॼाए थो, वरी उहो पाण ई पंहिंजे गले में पाए थो। दादा असांजा मुखालिफ़ जेके आहिनि उहे सियासी यतीम आहिनि, हुननि जो को बि पॉलिटिकल किरदारु न आहे। हुननि सां गॾु जेके माण्हू आहिनि उन्हनि सदाईं इलेक्शननि में हारायो आहे ऐं हारायल पार्टी सां गॾु हूंदा आहिनि। उहे जंहिंसां बि गॾु हूंदा त उहे हाराईंदा आहिनि। हिन दफ़ा बि हुननि जी हार यकीनी आहे, छो त हुननि सां को बा किरदारु माण्हू गॾु न आहे। सभु असां सां गॾु आहिनि, मौज़ूदु माण्हू असां सां गॾु आहिनि, उहे लोटा आहिनि ऐं उन्हनि जो को बि सियासी कैरियर न आहे। जी ॿुधण में आयो आहे त हू तव्हां ते धांधली जा इल्ज़ाम पिया हणनि त तव्हां इक़्तिदारी पार्टी सां मुंसलिक आहियो, उन करे तव्हां धांधली कंदो, ऐं हुननि इहो बि चयो आहे त असां पंहिंजा माण्हू विहारींदासीं इलेक्शन वारे ॾींहुं, इहे सभु शयूं कंदासीं, त हुन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? दादा धांधली जा इल्ज़ाम जेके आहिनि उहे हारायल ई हणंदा आहिनि। बाक़ी असां खटियो वेठा आहियूं ऐं हू हारायो वेठा आहिनि, हू बोखलाहट जो शिकार आहिनि, उन जे करे ई अहिड़ा बार बार बयान ॾींदा रहनि था। बाक़ी यूनियन काउंसिल जारकी जी जेका आवाम आहे, हिते जो ग़रीब, हिते जो अमीर, हिते जो नौजवान, असांजूं माइरूं, असांजूं भेनरूं असां सां गॾु आहिनि। असीं पुरुमीद आहियूं, असीं कामयाबु आहियूं। बाक़ी हू हारायल आहिनि, उन जे करे ई हू बार बार चवनि था धांधली ॾिनी। बाक़ी हू पंहिंजी ज़ाती मशहूरी लाइ मीडिया में अचण लाइ अहिड़ियूं बार बार ॻाल्हियूं कंदा रहनि था। आख़िर में तव्हां यूसी जारकी जी आवाम खे कहिड़ो पैगाम ॾींदो? यूनियन काउंसिल जारकी जी आवाम खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त 24 तारीख़ ते सभ खां पहिरीं पोलिंग स्टेशन ते अचनि ऐं टई थप्पा तीर ॾियणी असांजे पूरे पैनल खे कामयाबु कनि, छो त हुननि जी आज़ादी, हुननि जी तरक़ी उहा पीपल्स पार्टी सां ई आहे। पीपल्स पार्टी हमेशह यूनियन काउंसिल जारकी जी आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हिन दफ़ा बि असीं सभु नौजवान आहियूं ऐं ख़िदमत जे जज़्बे सां आया आहियूं। इंशाअल्लाह असीं कामयाबु थी यूनियन काउंसिल जारकी
ई जी आवाम लाइ बहितर सोचींदासीं, उन्हनि जे कमनि करण लाइ सोचींदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी 11 जे नामज़द उम्मीदवार वाइस चेयरमैन सदाम आरिसर साहब जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन समूरा इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त असां खटियो वेठा आहियूं, फतेह असांजी यकीनी आहे। कैमरामैन रोशन अली आरिसर सां गॾु तव्हांजो पंहिंजो ख़ालिद।